अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आहियां मंज़र अज़ीज़। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की अगवानी में पाकिस्तान के आला सतही फौजी वफ़द पारां चीन जो दौरो। ISPR जो चवण है तो पाकिस्तान और चीन के आला फौजी क़यादत में मुलाकात थी है। पाकिस्तान के आला सतही ट्राई सर्विस मिलिट्री वफ़द 9 खां 12 जून ताईं चीन जो दौरो कयो। वफ़द की चीनी फौज और बेन सरकारी इदारनि के इख्तियारनि सां ॻाल्हियूं। फौजी वफ़दनि जो एपेक्स इजलास भी थियो। बैनुल अक़वामी और इलाइक़ाई सलामती सूरत हाल के ख़्यालन की ॾेवट। पाकिस्तान और चीन पारां ॾुखे वक्त में एक ॿिए जी स्ट्रेटेजिक शिराकत जो अज़म। फौजी क़यादत की तरबियत, टेक्नोलॉजी और दहशतगर्दी के खात्मे ते सहकार वधाइण ते अज़म जो इज़हार। ISPR मूजिब पाक चीन स्ट्रेटेजिक पार्टनरशिप जबलन खां ऊंची और माकी खां मिठी है। पाकिस्तान और चीन में मिलिट्री डिप्लोमेसी और मिलिट्री थ्रू मिलिट्री सहकार सदाई ऊंचाइन के छुहंदो रहियो है। परॾेही वज़ीर और पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाबंदी पयल TTP सां ॻाल्हियुनि और दहशतगर्दी बाबत मामला पार्लियामेंट में बहस हेठि आणण लाइ 3 रुकनी कमेटी जोड़े छड़ी। बिलावल भुट्टो ज़रदारी की हिदायतुनि ते जोड़ियल कमेटी में श्री रहमान, फरतुल्ला बाबर और कमर ज़मान कायरा शामिल हूंदा। पीपुल्स पार्टी के मीडिया सेल के ट्विटर अकाउंट ते जारी कयल पैगाम में 3 रुकनी कमेटी जोड़ण की तस्दीक कई वई। कराची के इलाइक़े गुलशन इकबाल में खौफनाक बाहि केस प्रॉपर्टीज़ जूं 500 खां वधीक मोटरसाइकिलूं, बस, रिक्शा और ॿियूं गाड़ियूं सड़ी वयूं। वॾियुनि कोशिशुनि बैदि बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। फायर ब्रिगेड इख्तियार मूजिब अज़ीज़ भट्टी पार्क वेझो देविन के लगल बाहि पकड़जी वई और नज़ारत में मौजूद गाड़ियुनि के पंहिंजी वकड़ में आणे छॾियो। मौसमियात खाते 10 ॾींहनि खां पोइ मुल्क में तेज़ बरसातुनि जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। वज़ीर आज़म पारां फौरी कदम खणण जूं हिदायतूं। वज़ीर आज़म लाॻापियल वज़ारतुनि और खातनि के अलर्ट रहण जूं हिदायतूं जारी कंदे चयो आहे त मौसमियात खाते जे अॻकथी खे नज़र में रखंदे अॻुवाट कदम खिया वञनि और घणी बरसात की ज़द में ईंदड़ इलाइक़नि में इंतज़ाम यकीनी बणाया वञनि। अॻुवाट हिफ़ाज़ती इंतज़ाम और इमदादी सामान की दस्तियाबी लाइ वक्त सिर कदम खिया वञनि। पानी के निकाल, नालन और पानी के गुज़रगाहन की सफ़ाई के भी यकीनी बनाए वञे। वज़ीर आज़म वफ़ाक़ और सूबन के सहकार से जामे हिकमत अमली जोड़न की हिदायत करे छड़ी। ज़रई इलाइक़नि में फसलन और चौपाए माल की हिफाज़त लाइ भी एहतियाती उपाय इख्तियार करण जूं हिदायतूं कयूं। मुल्क में चौमासी खां अॻु वारियूं बरसातूं शुरू थी वयूं। पंजाब, बलोचिस्तान और सिंध के केतिरनि इलाइक़नि में मींहुं। हरनाई में तूफ़ानी मींहुं और बर्फ़बारी सबबि नदी नालनि में ॿोॾ अची वई। वॾे दर्जे जी सैलाबी वहकिरे में एक पुल लुढ़ी वियो। फैसलाबाद, झंग समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसातुनि सबबि मौसम खुशगवार थी वई। चिनोट में बर्फ़बारी सबबि गर्मी घटिजी वई। लाहौर, रायवंड, कसूर, कोहलो और सिबी में तेज़ हवा सां बरसात। शौकत तरीन एतराफ़ करे वरतो त इमरान ख़ान 4 सालनि में 20,000 अरब रुपयनि जा कर्ज़ वरिता। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त कर्ज़ पाकिस्तान में वरितल मजमूई कर्ज़ जो 76% आहे। अहिड़ा केतिरा ई एतराफ़ अञा इमरान ख़ान के करणा आहिनि। इमरान ख़ान IMF सां सख़्त शर्तनि ते मुआहिदो कयो और डॉलर 115 खां 189 रुपयनि ताईं पहुचायो। इमरान ख़ान महंगाई, बेरोज़गारी और मुआशी तबाही जा ज़ुल्म कया। केरात, खैरात और करप्शन के समरन जो एतराफ़ जल्द थींदो। मुस्लिम लीग नून वट अक्सरियत नाहे पोइ बजट कीअं पेश कंदा। पंजाब असेंबली के स्पीकर परवेज़ इलाही चयो आहे त सुभाणे ॾिठल इजलास थियण या न थियण जो दारोमदार मुस्लिम लीग नून के रवैये ते आहे। इजलास में गड़बड़ जो मामलो सवालिया निशान है।
सूबे के हमज़ा शहबाज न पर पुलिस हलाए रही है। पंजाब के पुलिस स्टेट बनाया वियो है। चौधरी शुजात सां को मसलो ना है, सब ठीक थी वेंदो। हुकूमत वारा पंहिंजी औकात में रहन ऐं पंहिंजे अंदर में लियो पाइन। इम्पोर्टेड हुकूमत महंगाई करण बावजूद IMF के खुश न करे सगी। अवामी लीग के सरबराह शेख रशीद अहमद चयो है त मानू मुल्क की मैशत के तबाह करण आया आहिनि। हाणोकी हुकूमत के 10 कलाकनि जी लोड शेडिंग सबब मानू मरी रहा आहिनि। महंगाई खिलाफ हू जमायत इस्लामी ऐं अवामी तहरीक के एहतजाज की हिमायत करे थो। अंगारे वारे ॾींहुं इलेक्शन कमीशन भी वेंदो, पर ॾेई नाणे में खोट हाणोकी हुकूमत चोई तोहफ़ो आहे। उत्तर वजीरिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे पाक फौज जो जवान शहीद ISPR जो चवणु आहे त दता ख़ैल वारे इलाइक़े में फोर्सिस ऐं दहशतगर्दनि में फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिं में पाक फौज जे जवान शाहज़ेब इम्तियाज़ शहादत माणी। ISPR मूजिब 25 वरनि जो सिपाही इम्तियाज़ कोटली सतियान जो रहवासी हो। इलाइक़े में क्लियरेंस ऑपरेशन जारी। बख्शापुर भरिसां जवाबदार घरू अणबणत तां ज़ाल के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ अलण जखराणी में जवाबदार बाबू जखराणी वकीला के क़त्ल करण बैदि फरार थी वियो। पुलिस पहुची नारी जो मर्द तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। चक भरिसां रुस्तम थाने जद में झेड़ो औरत कतुल मिर्ज़ा वावट ॻोठ घर पंहिंजा में साद खानानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में 25 वरनि जे इंशाह साद खानानी मारिजी वई। हिकु औरत अल्लाह रखी ज़ख़्मी थी पई। पुलिस पहुची नारी जो मर्द ऐं ज़ख़्मी के अस्पताल मुंतकिल कयो। फिरोजपुर वेझो झेड़े में एक ॼणो मारिजी वियो, 4 ज़ख़्मी। ॻोठ इसहाक नदवाणी में नदवाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में काहरे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में अली मोहम्मद नदवाणी क़त्ल थी वियो। झेड़ींदड़ धुरियुनि में पाण में सौट आहिनि। काज़ी अहमद भरिसां रोड हादसो, बस भाइर हयातियूं विञाए वेठा। 2 ॼणा ज़ख़्मी। रिंग महल शादी हाल वटि क़ौमी शाहरा ते ट्रालर चिंची रिक्शा सां टकराइजी वियो। मोहम्मद मूसा जतोई ऐं मोहम्मद ईसा जतोई फौत थी विया। ज़ख़्मी इम्तियाज़ मल्हा ऐं साईं बख्श जतोई के काज़ी अहमद अस्पताल मुंतकिल कयो वियो। ॿिन्ही भाइरनि जे सौट जी अॼु शादी रिथियल हुई। हादसे बैदि ट्रालर ड्राइवर फरार थी वियो। हैदराबाद के इलाइक़े कासमाबाद में कानून के शागिर्द फाहो खाई आपघात करे छॾियो। नसीमनगर थाने जद में फ्लैट मां ठरी मीरवावासी इशफाक शर जो मुबैना तौर फाहो खादल लाश मिलियो। संदस मर्द अस्पताल मुंतकिल। सरहद भरिसां ॻोठ गुलाम हुसैन कंडराणी वासी नौजवान जो अगवा जो इंकशाफ। वारसन मूजिब 24 वरे जो ख़ालिद हुसैन कंडराणी केतिरनि ॾींहनि खां गुम हो। धाड़ेलनि फ़ोन करे मुवी जी बाज़ाबी एवज़ भुंग घुरियो आहे। ऐं पाकिस्तान वेस्ट इंडीज़ विच में 3 मैचुनि जी सीरीज़ जी आख़िरी वनडे मैच। पाकिस्तानी टीम जे मेहमान टीम ख़िलाफ़ बैटिंग जारी।